वाक़ियो नज़र अचे थो पियो क्लिप जेका आहे इहो जेको मास्टर की जंहिंखां पकती आहे इहो वाक़ियो कीअं थियो आहे? इहो बाबा जेके आहिनि मदई जी में चवनि था त तव्हां छॾियो मदई जी भॼो मत हाणे भॼण कमु वरिया मुंहिंजो ईअं जेको आहे इहो अॼु सुबुह थियो आहे साईं। अच्छा अॼु सुबुह न कीअं जी माना तव्हां पकतो हिनखे? साईं जेका आहे सची ॻाल्हि इहा त 2-3 ॾींहं अॻु में मुंहिंजी अमड़ फोत थी वई हुई। जी 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 हा बिल्कुलु। मां 2-3 ॾींहं न आयो जो हुमे त इंतज़ाम में थोरो ईअं सम्झो त ॼण सुस्ती थी वई मामूली। बिल्कुलु बिल्कुलु। त हुन गर्ल्स कॉलेज वारे पासे ॾांहुं बि जेको आहे कुझु थी वियो। अच्छा होॾां बि का चोरी बोरी थिए पई पोइ वरी मुख़्तलिफ़ टाइमनि ते असां 4 माण्हू होॾों गर्ल्स कॉलेज जो बि पकड़ाया हुआसीं। अच्छा हा उहे बि पुलिस खे ॾिनासीं वरी पुलिस मवाली आहे छॾियूं था फलाण था कयूं जेको कुझु बि आहे वरी हेॾे बि जेके हिन वास्ते जेके छोकिरनि खे टाइट कयो जेको आहे इहो त तव्हां जेको आहे इज़त खे 2 हथ विझी बचायो। सही लिको ऐं जेके ड्यूटी हुजे न हुजे जेका आहिनि तव्हां जेके 2 ॼणा थी जेके को अंदरि को ॿाहिरि को ईअं थिए तॾहिं वञी जेके लोगा पकड़बा। अॼु बि हे जेके नंबरा आयो कॉलेज में त हिकु मोटरसाइकिल तो लथो वरी ॿी मोटरसाइकिल ते जंग रखी चढ़े वरी ॿी अच्छा माना ते वरी पहिरियां हिन खां हे ॿाहिरों जेको आयो मोटरसाइकिल ते आयो? न पंधा जेके मोटरसाइकिल हुजे हा त हुन ते चढ़े पंध हा आयो। बिल्कुलु। अच्छा पंधि अंदरि गेट जो टपियो त गेट ते जो मेन गेट वटि बीठो जो हूंदो आहे हिते उन पुछा न कयसि त माना काॾे थो वञे या कीअं? उहो असल में छा आहे त मथे बि जेको आहे ॿी कॉलेज हले थी न टेक्निकल जी जी उन्हनि जा माण्हू जेके हुन पुछा कई त जेके हिन चई त मुंहिंजी दाख़िला आहे मथे उन्हनि जी ड्रेस न हूंदी आहे। अच्छा हा ठीकु पोइ हे अंदरि हलियो आयो? अंदरि हलियो आयो जेके आहिनि त उन सिलसिले में ई जेके आहे या कई 2-3 ॾींहं अॻु में असांजे मुलाज़िम जी मोटरसाइकिल हितां गुम थी वई। सही त हाणे पोइ हे माना ईअं अची मोटरसाइकिल ते माना वेठो हिक ते वरी ॿीअ ते वेठो त असां हमारा हथ जेके उहे ई हुया न चौकसीअ में हा बिल्कुलु चौकसीअ में हुया त जेके त वञी हिनखे पकड़ियूं जेका आहे पकड़ियूं त केरु आहे चई हीअं फलाणा बाबलिंग करणु लॻो। सही हा बाबलिंग करणु लॻो त वठी आयसि माॾे जेके मां त हुयुमि जेके आहे पोइ जेके मां पुलिस खे बि घुरायुमि हिन खे बि जेके बाबलिंग करे पोइ त ॿांह पोयों ॿधी जेके पोइ हिनजी तलाशी बलाशी वरितीसीं त खीसे मां ॿियो कुझु बि न निकितुसि जेके इहा मास्टर की निकितसि। अच्छा सही। अच्छा हुते माना मोटरसाइकिल में पोइ चाबी हणण जी कोशिशि हणण जी जीअं मथां वेही को पासीरो थींदो आहे न उहे जेका लाक जेका इहा कबी आहे लाक खे खोले पियो पासीरो वॾा जेके इहा मास्टर की जेके इहा पोइ पकड़ी पुलिस वारा जेके उहे यकदमि उहे बि अची विया वीचारा उहे बि पेट्रोलिंग ते हुया या हिन ते गश्त बश्त ते जेका आहिनि हिकु मोटरसाइकिल ॿी मोटरसाइकिल ते 5-6 ॼणा पुलिस वारा अची विया पोइ ड्यूटी इंचार्ज जेको हुयो इहो पहोड़ साहिबु हुयो एस आहे। अच्छा उनखे पोइ जेके उहो छोकिरो बि उन जे साम्हूं जेके मास्टर की बि ॾिनीमांसि जेके बाबा हीअ मास्टर की है हमरा। सही 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 ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त साईं वेल डन वॾो कमु कयो आहे यकीन कयो एॾी त ख़ुशी बि आहे एॾो त माना हिकिड़ो वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे साईं। ॿारहाड़ी जा माण्हू तव्हां आहियो न बाबा पंहिंजी इज़त खे 2 हथ विझी बचायूं न। अहिड़ा ऑफिसर सोशल एक्टिविस्ट आहियो पर तव्हां त हे अजीब कारनामो था मनायो। होॾे 4 माण्हू जेके आहिनि गर्ल्स कॉलेज में 5 हे जेके आहिनि वॾो जवाबदार 5 हे। हा त हो त वरी तव्हां खुफ़िया तरीक़े सां थी वियो न कमु हे त साईं वरी वायरल थी वियो न। साईं हे मास्टर की हुयसि न पिया कयूं त जेके हे काई शइ जेके ॻाल्हाइण लाइ तयारु न हो न। बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिन जो पीउ पुलिस में आहे हिन जो साईं पीउ पुलिस में आहे को सूबेदार आहे वरी उहो लॻल आहे शायदि कंहिं थाणे ते एसएचओ चवनि था। अच्छा सही हा इहो पुलिस थी चए मां न सुञाणा जेके ईअं पुलिस थी चए अड़े हे त भई फलाणे जो पुटु आहे वरी पुलिस वारा था चवनि जेके अड़े हिन त भई फलाणे जाइ तां बि गाॾी खई फलाणी करण वारो इहो आहे भई रेड रोज़ तो हे खणंदो आहे फलाणो हे खणंदो आहे अड़े जॾहिं तव्हां खणो था त एक्शन खणो न। हा बिल्कुलु बिल्कुलु न साईं पुलिस त ॿधियल हूंदी आहे न नंढा पर पोइ तव्हां त पंहिंजे तौर ते तव्हां माना महिनत करे ऐं चौकसी करे ऐं पकतो आहे हिनखे न त पुलिस साईं असांजा जेके बि नॉन टीचिंग स्टाफ टीचिंग स्टाफ सलाम अथनि उन्हनि खे जन इहा हिमत कई आहे 2 कॉलेजनि में जन इहे सॻ सुधा पकड़िया न जेका सही सही सही
ऐं इहा शइ जेके आहिनि पुलिस जो कमु आहे जेके आहिनि असांखे तहफ़ुज़ ॾियणु सरकारी इदारनि खे आहे इन्हनि खे जेकी आहे बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे असां पंहिंजी मदद पाण था कमु कयूं जेको आहे हाणे इहा शइ हाणे ॿुधायो तव्हां। हा साईं वॾी महिरबानी तव्हांजी, महिरबानी साईं, तव्हां वॾो तव्हां हिकिड़ो मथ वारो कमु कयो आहे। सर बस इहा दुआ कयो खोड़ वरी जेके आहिनि थ्रेड्स मां चवां मां अचां थो वेठो आहियां जंहिंखे कुझु करिणो आहे अचो जेको आहिनि मां वेठो आहियां मां पाण या मां पंहिंजे स्टाफ जे हवाले सां कंहिंखे जेके अखि खण न ॾींदुमि अखि को कढ ॾिसंदुसि अखि कढी विझोमांसि जेका इहा मुंहिंजो स्टाफ मतिलबु छा नंढिड़ो को आहे छा त जेके आहिनि को हुन ते ॿेड़ी अखि कंदो जेको आहे इहा या को असांजो स्टाफ ग़लति कमु थो करे जेको आहे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या इवन अंदरि कॉलेज में स्टूडेंट हूंदो जेके उहो बि मां ई हरकत करणु न ॾींदोमान त माॾे छो कोई कंदो जेको आहे न। बिल्कुलु सही ॻाल्हि। अच्छा सर हे जेको आहे पाण हूअं छा जवाज़ पियो ॼाण आहे अंदरि अचण जो, छो आयो कंहिं ॾे आयो? दाख़िला आहे मां पढ़णु आहियां। न हूअं अथसि पोइ उहो तव्हां रिकॉर्ड वग़ैरह चेक कयो हुनजो? न मथे दाख़िला कोन्हे टेक्निकल कॉलेज में दाख़िला कोन्हे दाख़िला कोन्हे उहो कूड़ माना कूड़ हणी जेके आहिनि धोखे ते टपी आयो अंदरि जेको आहे इहो छो त मथियनि जी जेका यूनिफॉर्म कोन्हे असां वारनि जी यूनिफॉर्म हूंदी आहे न त स्टूडेंट आहे या जेके होॾे क्लारिकल ऑफिस ॾे ईंदो आहे त हुन खां पुछंदा आहिनि बाबा कंहिं में कमु आहे सर्टिफिकेट वठिणो आहे फार्म भराइणो आहे जेको कुझु बि असांजा पुछंदा आहिनि जेको आहे इहो। सही हा उहो त सर सही आहे हिन गेट ते चयो त मां मथे टेक्निकल में पढ़ां थो पर पकड़ण खां पोइ बि त हिकिड़ो माना माण्हू घोड़ छोड़ कंदो आहे न त मां इहो कमु उहा छो आहे त न साईं हे जेके आहिनि गैंगस्टर आहिनि जेके आहिनि मज़बूत चोर आहे जेके आहिनि पोयों इनजी गैंग आहे ट्रेंड थियल आहे तजुर्बेकार आहे। अच्छा हा सही तजुर्बेकार आहे। हाणे इहे पुलिस ते जेके आहिनि तव्हां असां सभु गॾिजी प्रेशर कयूं त जेके आहिनि उन्हनि खे जेके आहिनि कंहिं मंज़िल ते पहुचाइनि त जेके आहिनि आम शरीफ़ माण्हू को शराफ़त ज़िंदगी गुज़ारे जेको आहे इहो। बिल्कुलु भाई बिल्कुलु बिल्कुलु हा ठीकु आहे महिरबानी साईं।